अहम ख़बर अवां सां जाम शुरू में शेयर कंदासीं। अवां खे अहम ख़बर जाम शुरू में ॾींदासीं, जिते यूनिवर्सिटी इंतजामिया फीस वसूल करण बाद कोरोना जो सबब ॼाणाए कन्वोकेशन मुलतवी करे छॾियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे इंतजामिया लख रुपया हड़प करण घुरे थी। ऑनलाइन बदिरां कन्वोकेशन घुराए शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वञनि। जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, शागिर्दनि पारां धरणो हयो वियो आहे। जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे पारां कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे। कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो जामशोरो में धरणो हयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरो मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। यूनिवर्सिटी इंतजामिया फीस वसूल करण बाद कोरोना ॼाणाए कन्वोकेशन मुलतवी करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन पारां चयो वियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे इंतजामिया लख रुपया हड़प करण घुरे थी। ऑनलाइन बदिरां कन्वोकेशन घुराए शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वञनि। जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे। यूनिवर्सिटी इंतजामिया फीस वसूल करण बाद कोरोना सबब ॼाणाए कन्वोकेशन मुलतवी करे छॾियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे इंतजामिया लख रुपया हड़प करण घुरे थी। ऑनलाइन बदिरां कन्वोकेशन घुराए शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वञनि। शागिर्दनि पारां धरणो हयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे। ख़बर अवां सां जामशोरो में शेयर कयो पिया, जिते यूनिवर्सिटी शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो आहे। जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो कन्वोकेशन मुलतवी थियण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो आहे।